नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो खाई थाणे जे हद में अमीर फ़कीर मोड़ वटि तेज़ रफ़्तार शेज़ोर चिंची रक्शे खे टकर आयूं जंहिं सबबि 15 साला अंजू कोहली वल्द ताराचंद कोहली 22 साला अमला ज़ाल ढोलू कोहली सख़्त ज़ख़्मी थी पिया जंहिंखे इलाज लाइ तालका अस्पताल खिपरो आंदो वियो। ज़ख़्मी वधीक थियण सबबि ज़ख़्मी औरतुनि खे हैदराबाद रेफर कयो वियो। ॿिए पासे खाई थाणे जे हेड मोरर मिसरी मरी खिपरो तालका अस्पताल अची ज़ख़्मियुनि खे लेटर ॾिनो। हिन चयो ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर ॾिनो है, वधीक जेका कार्रवाई कराईंदा इहा असीं कार्रवाई कंदासीं। लापरवाही में संदू साइड छॾी असांजे साइड ते आहियूं। वो गाड़ी छॾे भॼण जी कोशिशि कई, असां भॼी पोइ असां भॼी हुनखे झले पोइ असांखे दॿा असां भॼणा हुआसीं। असांखे दॿा पोइ बस आई, बस में जाम माण्हू अची विया, उन्हनि खे ॾिसी हू थधो थी वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।